टंडो मोहम्मद खान जे रेड सिंधी केटल फार्म ते मुख़्तलिफ़ बिरादरी जे हारनि तरफ़ां गॾियल तौर फार्म जे हारनि खे ॾिनल ज़मीन ते गैर क़ानूनी कयल कब्ज़नि ख़िलाफ़ केटल फार्म टंडो मोहम्मद खान रोड ते हारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज में शामिल रेड सिंधी केटल फार्म जे हारपो कंदड़ हारनि सैयद गुलाम शाह, लाल मोहम्मद हालेपोटो, हुसैन खास खैली, पठान मल्ला, कबूल हालेपोटो ऐं ॿियनि चयो त हारनि खे ॾिनल हारपे लाइ ज़रई ज़मीन ते इलाइक़े जे अंदरि कब्ज़नि में मुलविस अमीन ज़ौर, अकबर ज़ौर, उस्मान ज़ौर ऐं ॿियनि गैर क़ानूनी तौर ते कब्ज़ा करे केटल फार्म जे अमलदारनि खे केतिराई दफ़ा यरगमाल बणाए नाजाइज़ पंहिंजा फ़ाइदा हासिल कया आहिनि, जंहिंमें अमलदारनि खे मारकुट करण, दहशत कायम करण सां इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पैदा करण जी पिण कोशिश कई वई आहे। हारनि खे ॾिनल हारपे जी ज़रई ज़मीन ते पाण हथियारबंद विहारे इलाइक़े जे अंदरि बदअमनी कायम करण जी कोशिश कई आहे, पर संदन ख़िलाफ़ पुलिस को बि क़दम खणी न सघी आहे। फार्म जी वॾी एराज़ी वारी ज़मीन ते पंहिंजा आस्थान ठाहे छॾिया आहिनि। खेनि बाअसर माण्हुनि जो आशीर्वाद हासिल आहे, जंहिंजे करे हू खुले आम पंहिंजी बदमाशी करे रहिया आहिनि। हारनि एहतजाज दौरान लाइव स्टॉक खाते जे आला अख़्तियारनि ऐं रेड सिंधी केटल फार्म जे सुप्रीडेंट खां मुतालबो कयो आहे त हारनि खे पंहिंजे हारपे ते ॾिनल ज़रई ज़मीन तां बेदख़ल करण जी कोशिश कंदड़ कब्ज़ा माफ़िया गिरोह जे ॾोहारी माण्हुनि ख़िलाफ़ फौरी तौर कानून जे दायरे में केस दाख़िल कराए गिरफ़्तारियूं करायूं वञनि। हारी पंहिंजे हारपे जो हक़ कंहिं बि सूरत में ग़ज़ब थियण न ॾींदा। हारपो कंदड़ हारी कानूनी तौर रेड सिंधी केटल फार्म जी ज़मीन ते केतिरे अरसे खां हारपो करे रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।